अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। वफाकी सरकार पारा पाक फौज खिलाफ सोशल मीडिया ते मुहिम हलाइण जी मुज़म्मत। इलेक्शन कमीशन के फैसले ते तक इमरान खान फॉरेन फंड एजेंट है। PTI चेयरमैन लगातार कूड़ पियो ॻाल्हाए, हुन ख़ैरात जो पैसो सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल कयो। सुद समाज वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। PTI जूं रोज़ नयूं चोरियूं पकड़जण लॻियूं। FIA फॉरेन फंडिंग केस जो दायरो वधाए छॾियो। ज़रियनि मूजिब केस में नामज़द 3 जवाबदारनि बयान रिकॉर्ड कराईंदे चयो आहे त खेनि का ख़बर नाहे त परॾेह मां केरु पैसा मोकिलींदो हो, रक़म किथे ऐं कंहिं ख़र्च कई, असां खां सयूं वठी ब्लैंक चेक वरिता विया। ज़रियनि मूजिब इमरान खान जे पर्सनल सेक्रेटरी समेत 3 जवाबदारनि मोहम्मद रफ़ीक, ताहिर इकबाल ऐं मोहम्मद इकबाल FIA वटि बयान रिकॉर्ड करायो आहे। फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी PTI अॻवान ऐं अॻूणे स्पीकर असद केसर खे जांच लाइ तलब करे थो। 11 अगस्त ते पेश थियण लाइ नोटिस जारी। PTI क़ौमी असेंबली जे 9 तकनि ते नंढी चूंड लाइ इलेक्शन कमीशन जो शेड्यूल चैलेंज करे छॾियो। PTI अॻवान फैसल जावेद इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त PTI MNAs जूं इस्तीफ़ाऊं मरणहेवार मंज़ूर थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी हेठि आहे। नंढी चूंड बाबति शेड्यूल कलअदम करार ॾिनो वञे। हाण दुनिया खां ओधर घुरंदे शर्म ईंदो आहे। असांखे पंहिंजा तरीक़ा तब्दील करणा पवंदा। मुल्क के डिफॉल्ट थियण खां बचाइण पहिरीं अवलियत आहे। नाणे वारे वफाकी वज़ीर मिफ्ता इस्माइल कराची चैम्बर ऑफ कॉमर्स की तकरीब के ख़िताब कंदे चयो आहे त सितंबर महीने खां पोइ मुआशी सूरतहाल बहितर थियण शुरू थी वेंदी। गॾियल अरब इमारात $1 अरब जी सीड़पकारी करण ते रज़ामंदी ज़ाहिर कई आहे। गुज़िरियल हुकूमत जी नाअहली जो नतीजो असांखे भोगणो पइजी रहियो आहे। अॻूणे सेनेट चेयरमैन ऐं सीनियर सियासतदान रज़ा रब्बानी सदर आरिफ अलवी के तकरारी करार ॾेई छॾियो। तकरारी करार ॾेई इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त सदर आर्टिकल 243 जी शिक 2 तहत फौज जो सुप्रीम कमांडर हूंदो आहे, पर सियासी तालुक सबबि सदर सुप्रीम कमांडर जूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करण में नाकाम साबित थियो आहे। आरिफ अलवी सदर चूंड खां पोइ बि पार्टी सां पंहिंजो सियासी तालुक ख़तम न कयो आहे। खेसि फौरी तौर उहिदे खां धार थियण घुर्जे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी कंबोडिया जे वज़ीर आज़म सां मुलाक़ात ॿिन्ही मुल्कनि में बतरफ़ो सहकार वधाइण ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। कंबोडिया जे वज़ीर आज़म खे आसियान रीजनल फोरम कामयाब नमूने मुनक़िद करण ते वाधायूं ॾिनियूं वयूं। सिंध में चौमासी बरसातुनि जी चौथे स्पेल जी शुरूआत। कराची में बादल वसी पिया। अर्बन फ्लडिंग अलर्ट जारी। कोरंगी सदर राइया चंडीगढ़ रोड पर हल्की बरसात। हैदराबाद मीरपुर खास बदीन उमरकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ वसकारो। चमन समेत बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि बरसात। PDA में पारां बलोचिस्तान जे ओभर वारनि इलाइक़नि लाइ फ्लड अलर्ट जारी। वज़ीर आज़म बोर्ड मुतासिरनि जी मदद लाइ इमदादी फंड क़ाइमु करे छॾियो। वस वारनि खे दिलि खोले मदद करण जी अपील। शहबाज शरीफ़ चयो आहे त बरसातुनि बलोचिस्तान सिंध ऐं KPK में क़यामत सुगरा पैदा करे छॾी आहे। फंड में इमदाद ॾेई हुकूमत जो हथ वंडायो वञे।
पंजाब जे 21 रुकनी काबीना हलफ खणी वरतो। गवर्नर बलीगुर रहमान नए कामयाब मेंबरन का हलफ वरतो। हलफ खंडन में डॉक्टर यास्मीन राशिद, राजा बिशारत, आसिफ नकई, मियां असलम इकबाल, मोहसिन लिगारी, तैमूर मलिक ऐं ॿिया शामिल। चौधरी परवेज इलाही सूबाई काबीना जो पहिरियों इजलास तलब करे वरितो। ॾखण पंजाब में बोर्ड ऐं सियासी सूरत हाल ते गौर वीचार कयो वेंदो। समूरे मुल्क में करबला के शहीदन के भेटा पेश करने आजादारी जो सिलसिलो जारी। कोटड़ी शहजादा इमाम कासिम अलैहिस्सलाम जी मेहंदी बरामद। मधे जी ऐं आसपास के मुख्तलिफ नंढन वडन कोठन में करबला के शहीदन के भेटा। मटियारी जिले में मुहर्रमुल हराम के हवाले से सिक्योरिटी का इंतजाम सख्त। जिले के 169 इमाम बारगाह में 8 इंतहाई हसास करार 23 हसास करार। सामारो में करबला के शहीदन की याद में 7 मुहर्रमुल हराम ते मरकजी बुखारी इमाम बारगाह था इमाम कासिम अलैहिस्सलाम की याद में मातमी जुलूस कराया।